अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। रबीउल अव्वल शरीफ जो मुबारक महीनो पंहिंजे खुशियुनि सां दुनिया जहान में रौनक अफरोज आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक पूरी दुनिया में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात सां पंहिंजे अक़ीदत मुहब्बत जो इज़हार खूब करे रहिया आहिनि। पंहिंजा घर सजाए करे रस्तन रोडन ते झंडा लगाए महबूब करीम जे आमद जा चरागा करे सोहणियूं महफिलूं सजाए हबीब करीम जो ज़िक्र बुधी बुधाए मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तशरीफ आवरीअ ते अल्लाह जा शुक्र हीअ उम्मत मल्हाए रही है। सुभान अल्लाह मोहब्बत सां चओ। हीअ महफिल मुबारक बि उन सिलसिले जी हिक सुहिणी कड़ी जो ही आलीशान महफिल सजाई वई सादाते किराम माशा अल्लाह कसीर तादाद में स्टेज ते तशरीफ फरमा आहिनि। मुस्तफ़ा करीम जे आल जा दीदार भी कयो पिया हबीब करीम जो ज़िक्र भी ॿुधो पिया। ॾाढी सुहिणी ॻाल्हि आहे। मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो हुयो त हेतिरनि सादाते किराम जे विच में आऊं मथे वेहां। बहरहाल साईं वारनि जे इसरार सां अवां जी ख़िदमत में चंद मिंटनि जे लाइ हाज़िर थियो आहियां। दुआ कयो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूं गुनहगार जी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब लबीब सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र पाक जे सदके में असां सभिनी जा ॿई जहान मोचारा फरमाए। हबीब करीम जा प्यारा उम्मतियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ वठी आयो ऐं पाण करीमन फरमायो त इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अखलाक। हबीब करीम फरमायो त मूंखे दुनिया ते इन जे लाइ मोकिलियो वियो आहे त जीअं मां मुस्तफ़ा करीम अची तव्हांजा अखलाक सुहिणा बनाया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कायनात के सबक ॾियण आयो। छा ॿुधाइण आयो? इंसानियत जा इज्जत ऐं अज़मत जा सबक हबीब करीम असां तव्हांखे सेखारण आयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में छा हालत हुई दुनिया में, रब करीम क़ुरान करीम में हिकिड़े जुमले में उन सॼी हक़ीक़त जो बयान फरमाए छॾियो आहे। अल्लाह करीम फरमायो व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। मुस्तफ़ा करीम जे अचण खां अॻु में इहे बिल्कुल खुलियल गुमराहीअ में समझो था खुलियल गुमराहीअ में हुया। हबीब करीम जे अचण खां अॻु में अहिड़ी त गुमराही हुई कहिड़ा उन वक्त जे दर्दन जा दास्तान ॿुधाइजनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जिन बाद में कलमो पढ़ियो उहे ॿुधाइनि था त असांजी हालत ॾाढी अजीब ग़रीब हुई। जेकॾहिं को सुहिणो पत्थर केर ॾिसंदो हुयो कंहिं जाइ ते, वो पत्थर कंहिंखे वणी वियो त उनखे धोई साफ़ करे अची करे घर में रखी उनखे खुदा बनाए करे उनजी पूजा करण शुरू करे ॾींदो हुयो। तौबा है, अस्तगफिरुल्लाह।
पत्थर को न हुजे कहीं वारी जे दड़े ते के रची करे वेहे तो उते वारी जो दड़ो ठाहे करे। सुनने दारमी में अहिड़ी रिवायत मौजूद आहे तो वड़ा दड़ा ठाहे करे तो छा कंदा हुया जो एकड़ी डाची काहे अची करे जेका घणे खीर वारी डाची हुजे ऐं जॾहिं उहा संगो इजी करे पंहिंजूं ॼंघूं इहे ॾुहण जे लाइ परे करे छॾे उन टाइम ते उन वारीअ जे दड़े ते अची करे डाचीअ खे बिहारे उनखे उते ॾुही करे उनखे खीर पियारींदा हुया उन दड़े खे। तो जेतिरी देर बि उते माण्हू रही पवंदा हुया त रुगो सजदा पिया उन दड़े खे कंदा हुआ पूजा उन जी कंदा हुया। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो ॿी हिकिड़ी अजीब गरीब रिवायत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हिकिड़ो शख्स हाज़िर थियो। अर्ज़ कयई त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे हिकिड़ी न्याणी हुई उहा जीअं समझ वारी थी त मां उन खे वठी आयुसि मुंहिंजे सॾ ते उहा लबैक चई करे मुंहिंजे सॾ ते हली आई त मूं उन खे बाह मां वरतो। न्याणी आहे ज़ाहिर आहे वालिदैन सां हद दर्जे जी मुहबत कंदी आहे। असां तव्हां वटि दुनिया जो दस्तूर इहो आहे त न्याणीअ खे अहमियत घटि ॾिनी वेंदी आहे पुटनि खे वधीक इज़त ॾिनी वेंदी आहे या न? अहिड़ियूं हालतूं आहिनि मुआशिरे में पर यादि रखो दुनिया जो इहो तजर्बो आहे त वालिदैन जे लाइ इज़त ऐं ख़िदमत जो बाइस जेका न्याणी बणबी आहे एतिरो बच्चा पुट जेके आहिनि से उतरी खिदमत न कंदा। न्याणी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे तरफा रहमत आहे जेका हर वक्त केड़े भी दुख सुख में हुजे न्याणी हमेशा अम्मड़ अबे जे लाइ दुआऊं घुरंदी रहंदी आहे। पर असां वटि मुआशिरे जा माहौल जा असबाब अजीब आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तशरीफ आवरीअ खां अॻु में न्याणियुनि खे ॾाढो बुरी हैसियत सां ॾाढो घटि नज़र सां ॾिठो वेंदो हुयो। अरबन में का न्याणीअ जी क़द्र क़ीमत इज़त कान हुई। क़ुरान करीम में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वाज़े इरशाद फरमायो आहे वइज़ा बुश्शिर अहदुहुम बिल उन्सा ज़ल्ल वजहुहु मुस्वद्दन वहुव कज़ीम। रब करीम फरमायो त अरबन जी अहिड़ी हालत हुई जो जेकॾहिं कंहिंखे को माण्हू न्याणीअ जे ॼमण ते मुबारक ॾींदो हुयो त अॻे माण्हूअ जो मुंहुं कारो थी वेंदो हुयो कावड़ में भरिजी वेंदो हुयो। यतवारा मिनल कौमि मिन सूइ मा बुश्शिर बिही। अल्लाह करीम फरमायो त इन बिशारत खां लिकंदे करे उहो रुगो पंहिंजो मुंहुं ढके पियो हलंदो हुयो मुंहुं खुलियल मथे खणी कोन हलंदो हुयो ॼण त को वॾो ॾोह जो कमु को उन जे घर में थी वियो आहे जो न्याणी ॼाई आहे। इहा अरबन जी हालत हूंदी हुई। पर कुर्बान वञा अम्मा आमिना जे लाल महबूब करीम जी ज़ात तां अहिड़े ई माहौल में अची करे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे अहिड़ो अज़मत वारो सबक ॿुधायो जो मुस्तफ़ा करीम जा फर्ज़ंद जेके हुया उहे त नंढड़ी उम्र में विसाल फरमाए विया। मुस्तफ़ा करीम पंहिंजी पाक न्याणी सय्यदा खातून जन्नत जे लाइ इरशाद फरमायो फातिमत बिदअतुम मिन्नी। मुस्तफ़ा करीम फरमायो त सय्यदा खातून जन्नत मु मुस्तफ़ा जे जिगर जो टुकड़ो आहे। सुभान अल्लाह जो मोहब्बत सां सुभान अल्लाह। कीअं हबीब करीम न्याणीअ खे इज्जत ॾियण सेखारी। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। त हालत अॻ में ॾाढी बुरी हुई त उन शख्स अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह मुंहिंजी हिकिड़ी न्याणी हुई उन न्याणीअ जे करे उहा जीअं सम्झ वारी थी त मां उन खे सॾे करे वठी वियुसि
असांजे घर जे ॿाहिरां ई वेझो हिकिड़ो ऊन्हू हेठि खूह हूंदो हुयो हिकिड़ो। उन खूह ते जीअं उनखे वठी वियुसि, माण्हुनि जा ताना मूंखां बर्दाश्त न थिए थिया। उनखे वठी वियुसि, वञी करे ॿाहुनि मां झले खूह जे मथां उनखे जो झले बीठुसि त उन मासूम न्याणीअ दाहूं कयूं त बाबा ही छा थो करी। मुंहिंजी दिलि में को रहम कोन आयो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में तो अर्ज़ करे त या रसूल अल्लाह, उहा दाहूं कंदी रही, मुंहिंजे हथनि खे काबू कंदी रही, पर मूं ज़ोरीअ उन जा हथ छॾाए करे पंहिंजा हथ उन मां कढी छॾिया। उहा हेठि खूह में हली वई ऐं खूह ॾाढो ऊन्हू हुयो, पथरीली सरज़मीन में। उनखे वठी वियुसि, वञी करे ॿाहुनि मां झले खूह जे मथां उनखे जो झले बीठुसि त उन मासूम न्याणीअ दाहूं कयूं त बाबा ही छा थो करी। मुंहिंजी दिलि में को रहम कोन आयो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में तो अर्ज़ करे त या रसूल अल्लाह, उहा दाहूं कंदी रही, मुंहिंजे हथनि खे काबू कंदी रही, पर मूं ज़ोरीअ उन जा हथ छॾाए करे पंहिंजा हथ उन मां कढी छॾिया। उहा हेठि खूह में हली वई ऐं खूह ॾाढो ऊन्हू हुयो, पथरीली सरज़मीन में। जेसि ताईं हेठि वींदी रही, उन जूं दाहूं मां या अबताह जूं ॿुधंदो रहियुसि त ए बाबा, ए मुंहिंजा प्यारा बाबा, ही छा पियो करी। इहा ॻाल्हि हिन करे बस कई, ॾिसे त रसूलुल्लाह जे नेणनि मां ज़ारो क़तार ॻोढ़ा वही रहिया आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हिकिड़े शख्स अर्ज़ कयो त छा थो करी ही। अहज़िन त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुस्तफ़ा करीम खे त ये दर्द वारी ॻाल्हि ॿुधाए करे तो ॾाढो ॾुखारो करे छॾियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त दाअ, इनखे छॾ, भले त दर्द जी ॻाल्हि करे, पंहिंजो ॾुख ॿाहिरि ॻाल्हि ॿुधी करे पंहिंजे दिलि जो भार हल्को कयां। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फरमायो, जीअं ॻाल्हि करे उन बस कई, रसूलुल्लाह उनखे फरमायो त अइद अलैय मर्रतन उखरा, वरी ॿियो भेरो इहा ॻाल्हि मूंखे ॿुधा। अल्लाहु अकबर, वराए करे इहा ॻाल्हि कर। हदीस मुबारका में आहे, एतिरो त रसूलुल्लाह रुन्ना जो ये नेणनि मुबारकनि जा ॻोढ़ा वही करे रसूलुल्लाह जी सुहारीअ मां हेठि बे गिरिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन समूरन जहाननि जे लाइ रहमत बणिजी आया। अहिड़ो को नरम दिल, अहिड़ो को रहमत वारो महबूब, अहिड़ो को अज़मत वारो प्यार ऐं शफ़क़त वारो अॼु ताईं दुनिया में न को आयो आहे न को ईंदो। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। कंहिं आशिक़ फरमायो, जो आसी को कमली में अपनी छुपा ले, जो दुश्मन से भी जख्म खाकर दुआ दे। जोर से जो सुभान अल्लाह। जो आसी को कमली में अपनी छुपा ले, जो दुश्मन से भी जख्म खा कर दुआ दे, उसे और क्या नाम देगा ज़माना, वो रहमत नहीं है तो फिर और क्या है। सुभान अल्लाह, मोहब्बत से जो हबीब